जी सिंध के बेटन ते वफ़ाक़ी यलगार खिलाफ़ फंक्शनल मुस्लिम लीग पारां सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। फंक्शनल मुस्लिम लीग के अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पर पाकिस्तान की आज़ादी खां वठी सूरह बादशाह जूं कुर्बानियूं आहिनि, लखें हुरनि जूं कुर्बानियूं आहिनि। अॼु बि असां पीर साहब जी क़यादत में उनजे हुकूम ते निकिता आहियूं। सिंध जे बेटनि जे हवाले कयूं, सिंध जी जेकी साहिली पट्टी आहे उन जे हवाले कयूं। इंशा अल्लाह ताला जेसि ताईं पीर साहब जा मुरीद, पीर साहब पाण, असां सभु आहियूं त सिंध जे इंच ते बि कंहिंखे कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। सिंध जे वहदत ते को बि वार थींदो त अॻु में पीर साहब पागारे जो ख़ानदान हूंदो, हुर जमायत हूंदी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जा GDA जा साथी हूंदा। अॻु में हमेशह अॻु में पीर साहब पागारो ई रहियो आहे। इंशा अल्लाह अॻिते बि सिंध जे दंगनि नंगनि जी हिफ़ाज़त पीर पागारे अॻम बि कई आहे, हिन वक़्तु बि कंदो। जेके ॿेट हिननि अॻ में सिंध हुकूमत हुननि खे लिखत में ॾेई छॾिया आहिनि, वरी हाणे राग था ॻाइनि, GDA वारा नथा अचनि। हाणे ॾियो तव्हां पाण था, शर्म तव्हांखे अचणु घुरिजे त तव्हां ॾियो पाण था ऐं वरी जेको आहे सो चओ था GDA वारा छो नथा अथनि। GDA वारनि हिफ़ाज़त सिंध जी अॻिम बि कई आहे ऐं कंदो रहंदो। पीर साहब पाकिस्तान जी हिफ़ाज़त कई आहे, पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदो रहंदो। सिंध विराइण कॾहिं बि न ॾींदासीं। सिंध की तकसीम हमें किसी भी सूरत मंजूर नहीं है। इस पे अभी जो काम हो रहा है वो आप लोगों को सबको पता है। हमारी अदी नुसरत सहर अब्बासी ने इस वक्त इस पे काफ़ी काम किया है। लोग ये ना समझें कि सिंध को अगर ये तकसीम करेंगे तो हम चुप करके बैठे रहेंगे। सबसे पहले पीर साईं पघारा ये होने ही नहीं देंगे, और अगर खुदा न खास्ता किसी दुश्मन अनासिर ने ये काम करने की कोशिश की तो हम सब पीर साईं के हुर, अगर पीर साईं ने एक भी आवाज़ दी तो हम सब लब्बैक करके और ये सारे रोड रास्ते बंद कर देंगे, ब्लॉक हो जाएंगे। तो इन लोगों को पता चल जाएगा कि सिंध की हुकूमत को, कि सिंध की इस तरह से तकसीम करने की क्या इनको नतीजा भुगतना पड़ेगा। और सिर्फ हम पीर साईं के इशारे के इंतज़ार में हैं। जैसे ही हमें पीर साईं का इशारा आया, हम सब हुर, हम सब वर्कर, हम सब ओहदेदार एक हैं। इस सदर जगह हरकत कई है, असां भरपूर इन मज़म्मत कयूं था ऐं असां पाकिस्तानी गवर्नमेंट के बल्कि आलम इस्लाम के ख़ुसूसन OIC जेका OIC जेका निंड में सुतल है उन्हनि खे असां अर्ज़ु कयूं था तो खुदारा ही वक़्तु आहे जागण जो। मगरिब जे तरफ़ां ही जेके बार बार ही शोशा छॾिया था वञनि, इन्हनि खे ॿुझो ॾियनि। हिकु त ही जेके प्रोडक्ट असांजे मुल्कनि में इन जा विकामजनि था, इन्हनि जो बाइकाट कयो वञे, इहो त असांजे हथ में करे सघूं था। ऐं ॿियो फ़ौरन असां OIC जा जेके इस्लामी मुल्क आहिनि, इन जा जेके सिफ़ारतकार आहिनि, इहे सभु बेदख़ल कयूं ऐं हिननि खे जेको आहे हिकिड़ो दफ़ो सबक़ु ॾियूं त आईंदा इहो शोशो न छॾे। पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त पीर साईं जॾहिं ॿिटो निज़ाम आयो, पीपल्स पार्टीअ ॾिनो ऐं हू छा कंदा आहिनि, हिकिड़ो कमु करे वरी पोइ ते हटी वेंदा आहिनि। पहिरियां ॿिटो निज़ाम ॾिनो, पीर साहिबु हिकिड़ो तमामु हाई क्लास हुयो, तव्हां ॾिठो हैदराबाद में वॾो जलसो कयो ऐं उनखे ख़तमु करायो। हाणे वरी हिननि हिकिड़ो पंहिंजा लेटर कढी वरी चवंदा त असांजो को ग़लती न आहे, वफ़ाक़ आहे। बहरहाल वफ़ाक़ आहे या पीपल पार्टी आहे, असां हिकिड़ो इंच बि न ॾींदासीं। बेट त वॾी ॻाल्हि आहे। असांजी सिंध जी हिकिड़ी सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहे, उहा वफ़ाक़ी त पंहिंजी जॻह ते आहे, पर असांजी सिंध गवर्नमेंट पाण उन्हनि खे इन शइ जो इशारो ॾिनो त तव्हां अची कंप्रोमाइज़ करे बेट खणो। असां सिंध जा रहाशी कॾहिं बि हिननि खे जेको आहे बेटनि ते कंप्रोमाइज़ न करणु ॾींदासीं। जेका सिंध जी मिल्कियत आहे उहा सिंध जी रहंदी। सिंध का अॼु जी नई सिंध न ठही आहे, को 50-40 साल जी सिंध न आहे। पहिरियों पाकिस्तान खां पहिरियों हिंद सिंध आहे। जॾहिं हिंद सिंध पहिरियों पाकिस्तान खां पहिरियों आहे त असां सिंध जी उन्हनि खे मिल्कियत कीअं खाइणु ॾींदासीं, कतई न खाइणु ॾींदासीं। हुर जमायत कतई बि इन शइ ते कंप्रोमाइज़ नथी करे सघे। जी फंक्शन मुस्लिम लीग में जे रैली में शरीक अॻवाननि जो चवणु हुयो त सिंध जे बेटनि ते कब्ज़ा कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि। जेको सिंध विराईंदो उहो पादर खाईंदो। तंहिं करे वफ़ाक़ी तौरु सूबाई हुकूमतुनि खे सिधी तरह असां चऊं था त वफ़ा जेके सिंध जा बेट आहिनि या सिंध जी जेका ज़रे ज़रे जी ज़मीन आहे उन ते कंहिं बि सूरत में असां कब्ज़ो करणु न ॾींदासीं। फंक्शन लीग जे अॻवाननि जो इहो बि चवणो त फ्रांस पारां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेका गुस्ताखी कई वई आहे, तंहिं ते आलिम इस्लाम खे घुरिजे त फ्रांस सां हर क़िस्म जो बाइकाट कयो वञे ऐं फ्रांसी सफ़ीर खे मुल्क निकाले ॾिनी वञे। कैमरामैन सज्जाद संजन गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़ सखर।